नाज़िर रहड़ के लग गोठ नथो भुट्टो के रहवासी फैज़ मोहम्मद भुट्टो, नज़ीर अहमद भुट्टो ऐं ॿियनि पासर ख़ुदा बख्श भुट्टो ऐं पुलिस जी ज़ियातुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। रिपोर्ट करे रहियो आहे ज़हीर सुमरो। इन वक्त मौजूद आहियूं रहड़ के लग नथो भुट्टो में, जिते भुट्टा बिरादरी सरापा एहतजाज आहिनि। अचो उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। नथो भुट्टे जा रहवासी आहियूं, जंहिं करे ख़ुदा बच करण सां असां जेको चङाती तकरार हलियो पिए, जंहिंमें उन असांजा रस्ता वग़ैरह भी बंदि कया। असां वॾे साहबान ॾे वियासीं, बाबा असां त ज़ुल्म आहे, असांजा रस्ता बंदि कया अथसि। उन जे करे पुलिस वठी आयो कल मोहम्मद अली कुरई खे, उन ॿी पुलिस बि गाॾी उन सां पुटु मुंहिंजो बशीर अहमद नाले पुलिस में जेल पुलिस हर हुआ, वो गाहक पे वेठो बाईपास रोड सां गॾु। उन खां पोइ मुंबई जी पुलिस बि ऐं ख़ुदा बैक इस्माइल नबी बैक उन सां ॿिया बि पब्लिक जा माण्हू खोड़ी आचारनि सां गॾु उहे पोयूं लॻासीं। उते इकबाल वारनि जो घर आहे, मुंहिंजे घर में पनाह वरितईं, उहे पोयूं घिरिया आयसि। पोइ उन टपो मारे के कमांड हिकिड़े उन में विया त पुलिस बि उहे बि उन कमांड में घिरिया विया। राति बि असां वरी ॻोल्हा कई आहे, इन टाइम बि ॻोल्हा करूं था पिया त अञा ताईं असांखे न मिलियो आहे। पोइ हाणे पुलिस जे हथ में आहे या उन्हनि जे हथ में आहे, ख़ुदा बाइकरनि जे हथ में आहे, या मारे छॾियो अथनि जीरो आहे, या मूं वाला असांखे महिरबानी करे असांखे जेको आहे पंहिंजे पुटु बशीर अहमद नाले मिलियो वञे। असां सां वॾा ज़ुल्म करनि था ख़ुदा बाइक फ़ायर थियण खां पोइ इन टाइम ताईं जेको आहे असांखे न मिलियो। अले हाणे मारे छॾियो अथनि या अगवा करे विया आहिनि या को पुलिस पकड़े वई आहे। इन टाइम ते थाणे ते बि कोन्हे का ख़बर कोन्हे को। असांजी SSP साहिब खे इहा अपील आहे त असां सां इंसाफ़ थियो वञे, असांजो भाउ बशीर अहमद जेको आहे असांखे मिलियो वञे। आया आहिनि उहो लॻ कमांड हुयो, कमांड में घिरी विया, पोइ फायर बि कंदा रहिया आहिनि। पोइ जेको आहे इहो हिन महिल ते असांजो बशीर अहमद लभियो न आहे। ॻोल्हे ॻोल्हे थकाऊं, पुलिस वटि विया, उते असांजी गाॾी बीठी हुई। पुलिस वारनि खां पुछियो आहे असांजो माण्हू ॾियो असांखे, उन्हनि चयो असां वटि न आहे। ॻोल्हे ॻोल्हे तो थकी विया आहियूं। हिन महिल ते बशीर अहमद न मिलियो आहे असांखे। असांखे बशीर अहमद मिलियो वञे, असांखे इंसाफ़ मिलियो वञे। कुझु बि थियो असमाल नबी बच के ख़ुदा बच करा इहे जवाबदार आहिनि असांजा। बिल्कुलु अवां भुट्टा बिरादरी जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त उन जो इहो ई चवणु हो त कल राति खां वठी छोकिरो असांजो गुम आहे। उनमें जेको उन्हनि नाला ॿुधाया त असांजो उन्हनि माण्हुनि ते शक आहे ऐं उनखां अलावा पुलिस उन्हनि जी जेकी आहे मदद करे पई ऐं उन्हनि SSP घोटकी खां अपील कई त ख़ुदा असांजो जेको छोकिरो गुम थियल आहे असांखे वापसि कराए इंसाफ़ फिराम कयो वञे। कैमरामैन टीम सां गॾु ज़हीर सुमरो, मेरान TV न्यूज़, राड़की।